मंज़रनि हिकु भेरो ॿीहर गाज़ी ॻोठ जे मथां पुलिस चढ़ाई जी तयारियूं करे वरितियूं आहिनि। तव्हांजे साम्हूं आहिनि ॻोठ जे रवासनि मथां बख़्तरबंद गाॾियुनि जूं चढ़ायूं शुरू आहिनि। हे ॾिसो पिया कीअं गैस जा फायर छोला अचनि पिया। ॾिसो हे ॾिसो था माण्हुनि जे मथां हे चढ़ायूं जारी आहिनि। हे बख़्तरबंद गाॾियूं अंदरि दाख़िल थी चुकियूं आहिनि। रवासनि जे मथां हिकु भेरो ॿीहर हमले जी तयारी आहे। दोस्तो हे ॾिसी सघो था तव्हां त हे रवासनि मथां हे ॾिसो सिधा फायर था थियनि, सिधा फायर आहिनि। हे ॾिसो था त कीअं आंसू गैस जा शोला था थियनि, फायर पिया थियनि। हे तव्हांखे आउं साम्हूं ॾेखारियां पियो, मुंहिंजे साम्हूं बिल्कुलु पुलिस जा मंज़र आहिनि, तव्हांजे साम्हूं आहिनि। हे ॾिसो सिंध पुलिस। हे ॾिसी सघो था त कीअं उन्हनि जे मथां चढ़ायूं थियनि पियूं बैक साइड खां। हे ॾिसो असांजे न्याणियुनि जे मथां हिकु भेरो ॿीहर चढ़ाई जारी थी चुकी आहे। हे ॾिसो हे सिंध जे माण्हुनि जे मथां जेको ज़ुल्म आहे तव्हांजे साम्हूं आहे। पुलिस हिकु भेरो ॿीहर पंहिंजो ज़ुल्म बर्पा करे चुकी आहे। हे दहलनि खे हे ॾिसो हे हथियारबंद SHO असांजे माण्हुनि जे मथां हिकु दफ़ो ॿीहर चढ़ायूं थी चुकियूं आहिनि। ही तव्हांखे असीं मंज़र ॾेखारियूं था। हे ॾिसी सघो था त गाज़ी ॻोठ ब्लॉक जे मथां हिकु भेरो ॿीहर पुलिस पंहिंजा हमला कया आहिनि। ऐं तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियां पियो असांजे न्याणियुनि जे मथां। हे असांजे सिंध जूं न्याणियूं असांजे सिंध जे न्याणियुनि खे दरबदर करण जी कोशिशि कई पई वञे। ख़ुदा हे ज़रदारी माफ़िया जो ॾाढ हाणे हलण न ॾींदासीं। कुझु बि थियो ही ॾिसो था हे तव्हांजे साम्हूं आहिनि। हे अबा हिनखे मथे खणो, हिनखे मथे खणो। हे ॾिसो पिया हे गोला सिधा असांजे अखियुनि बि लॻनि पिया। पाणी खणी अचो। गाज़ी ॻोठ जे रवासनि जे मथां जेको ज़ुल्म आहे तव्हांखे आउं ॾेखारियां पियो। हे ॾिसो हे फायरिंग जा ॿाहिरि आहिनि असांजे मथां। पुलिस पंहिंजो